अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं के माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके चवनि था त अलाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान आंदोसीं, पर हक़ीक़त में उहे ईमान नथा आणनि। उहे अलाह ऐं जिन ईमान आंदो तिन खे पंहिंजे ख़्याल में धोखो ॾियनि था, पर हक़ीक़त में इएं करण सां हू पाण खे ई धोखो ॾेई रहिया आहिनि ऐं खेनि इन ॻाल्हि जी सोच सम्झ पतो न आहे। संदनि दिलनि में नफ़ाक़ जी बीमारी आहे, तंहिं करे अलाह संदनि बीमारी खे वधीक वधायो ऐं उन लाइ ॾुखोईंदड़ अज़ाब आहे। इन करे जो हू कूड़ ॻाल्हाइनि था ऐं जॾहिं बि उन्हनि खे चयो वियो त ज़मीन में फ़साद बर्पा न कयो त उन्हनि चयो त असां त रुॻो इस्लाह ऐं सुधारो करण वारा आहियूं। ख़बरदार, बेशक उहे पाण ई फ़सादी आहिनि, पर उन्हनि खे शऊर ऐं सम्झ न आहे। ऐं जॾहिं खेनि चयो वियो त अव्हीं बि उन तरह ईमान आणियो जीअं ॿियनि ईमान आंदो आहे, त चवनि था छा असीं बि ईअं ईमान आणियूं जीअं बेवकूफ़नि ऐं बेसमझनि ईमान आंदो। ख़बरदार, हक़ीक़त में उहे पाण ई बेवकूफ़ आहिनि मगर नथा ॼाणनि। ऐं जॾहिं उहे मोमिननि सां मिलनि था त चवनि था असां ईमान आंदो आहे, पर जॾहिं पंहिंजी शैतानी यहूदनि ऐं काफ़िरनि सरदारनि सां अकेले में मिलंदा आहिनि त खेनि चवंदा आहिनि त असीं त अव्हां सां गॾु आहियूं, असां त अहले ईमान सां रुॻो ठठोलियूं, खिल, मश्करी ऐं मज़ाक़ करे रहिया आहियूं। हक़ीक़त में अलाह उन्हनि ते मज़ाक़ करे रहियो आहे ऐं खेनि संदसि सरकशी में डिघो रस्तो ॾेई रहियो आहे त भले अंधनि वांगुरु भटकंदा रहनि। ही उहे माण्हू आहिनि जिन हिदायत जे बदिले में गुमराही खे ख़रीद कयो, पोइ संदन उहे वापार गैर फ़ाइदेमंद रहिया ऐं न वरी उहे हिदायत वारा थिया। संदन मिसाल उन्हनि माण्हुनि वांगुरु आहे जंहिं बाहि ॿारी, पोइ जॾहिं उन जी रोशनी संदसि आस पास खे मुनव्वर कयो, यानी हक़ जो नूर चौधारी पकड़ियो, त अलाह संदसि अखियुनि जो नूर ई खसे वरितो ऐं खेनि ऊंधाए में भटकंदड़ छॾियईं जो कुझु ॾिसी ई न सघनि। उहे ॿोड़ा आहिनि, गूंगा आहिनि, अंधा आहिनि, तंहिं करे हिदायत ॾांहुं न वरंदा। उन्हनि जो मिसाल आसमान मां वसंदड़ सख़्त मींहं वांगुरु आहे, जंहिं में कारुम पर गजगोड़ ऐं विॼ जो कड़को हुजे ऐं उहे मौत जी टप खां विॼ जे कड़कनि वक़्तु पंहिंजूं आङुरियूं कननि में विझनि था ऐं अलाह काफ़िरनि खे घेरे रखियो आहे, यानी आसमानी ऐं ज़मीनी आफ़तुनि में मुब्तला करे हर तरह परेशान हाल कयो आहे। संदन मिसाल ईअं आहे जो विॼ जो चमकाट हुननि जी अखियुनि जी दीद मालिक ओचितो ते हुजे। जॾहिं खेवण चमके थी त मंझंदि थोरो हलनि था ऐं जॾहिं मथां ओंध थिए थी त बीही रहनि था, ऐं जॾहिं अलाह घेरे हा त संदसि कन ऐं अखियुनि ज़रूर ज़ाया करे हा, यानी ॿुधण ऐं ॾिसण जी ताक़त चट करे छॾे हा। यकीनन अलाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर वस वारो आहे।